नाज़िर सिंधु दरिया में कोटड़ी बैराज वटि पाणी जो चाढ़ जारी आहे। पाणी जो मथां वेकिरो 3,64,041 क्यूसिक थी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इरफान बरफत। जी इरफान। सिंधु दरिया को वटि कोटड़ी बैराज में पाणी जो चाढ़ में वाध अची रही आहे। कोटड़ी बैराज इंतज़ामिया जे अंदरि अखरनि मूजिबि अॼु कोटड़ी बैराज में पाणी जी घटि रखी आहे। तो मथां वेकिरो 3,64,041 क्यूसिक आहे, जॾहिं त जेको हेठां वेकिरो आहे वो 3,49,404 क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। उन हवाले सां आबादी खाते जे अमलदार में डीसी जामशेद तरफ़ां जेको आहे उहा कोटड़ी बैराज जे अगरि बंदि आहिनि, जेके हिफ़ाज़ती बंदि आहिनि उन्हनि ते जेको आहे डीसी जेको आहे उहा सख़्तु करे ते अमले खे चौकस कयो वियो आहे। 24 कलाकनि में अमलो मुक़ररु कयो आहे। जॾहिं त मांझनि तालुके जा काफ़ी जेके ॻोठ आहिनि उहे हेठाहीं वारा इलाइक़ा थोरे ॻोठ आहिनि मुकमल तौर ते पाणी हेठि आया आहिनि ऐं उन में जेके नंढा वॾा ॻोठ आहे उन्हनि मां बि माण्हू लॻतलान करे मुख़्तलिफ़ गांव इलाइक़नि तरफ़ विया आहिनि, जेके उते इमदादी कैंपूं लॻायूं वियूं आहिनि जिले इंतज़ामिया जामशेद तरफ़ां। ऐं काफ़ी उते ॻोठाणनि जी शिकायतूं आहिनि जेके बरसाति मुतासिर थिया, ॿोॾि मुतासिर थी माण्हू आया आहिनि। उते खाद खुराक ऐं जेके सिधी दवाऊं आहिनि उन्हनि जी असां वटि खोट आहे। इन्हनि ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त असांजी जेकी खोट आहे उहा पूरी कई वञे। इरफान जी मेहरबानी।